ब्रेकिंग न्यूज़ आहे सखर मां असां शेयर कयूं पिया। सेंट्रल जेल जे कैदी खे भॼाइण वारो केस में अदालत अॻूणे डिप्टी जेल सुप्रींटेंडेंट ऐं ॿिनि एहलकारनि जी ज़मानत बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ॿुधणी दौरान केस में नामज़द डिप्टी जेलर आसिफ कोराई, एहलकार मुमताज़ ऐं कमरदीन अदालत में पेश थिया, जॾहिं त कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ कीअं भॼी वियो। अदालत केस में इहो नामज़द डिप्टी जेलर ऐं एहलकारनि खां पुछाणो कयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सखर सेंट्रल जेल जे कैदी खे भॼाइण वारो केस में अदालत अॻूणे डिप्टी जेल सुप्रींटेंडेंट ऐं ॿिनि एहलकारनि जी ज़मानत बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ॿुधणी दौरान केस में नामज़द डिप्टी जेलर आसिफ कोराई, एहलकार मुमताज़ ऐं कमरदीन अदालत में पेश थिया, जॾहिं त कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ कीअं भॼी वियो। अदालत केस में नामज़द डिप्टी जेलर ऐं एहलकारनि खां इहो पुछाणो कयो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे सखर सेंट्रल जेल जे कैदी खे भॼाइण वारो केस जंहिंमें अदालत अॻूणे डिप्टी जेल सुप्रींटेंडेंट ऐं ॿिनि एहलकारनि जी ज़मानत बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ महर खां। जी मोरड़ महर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सेंट्रल जेल सखर जे कैदी भॼाइण वारे केस में सखर जे फिफ्थ एडिशनल सेशन जज मुमताज़ सोलंगी जी अदालत कैदी भॼाइण वारे केस में नामज़द डिप्टी जेल सुप्रींटेंडेंट ऐं ॿिनि एहलकारनि जी पक्की ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ॿुधणी दौरान केस में नामज़द डिप्टी जेल सुप्रींटेंडेंट आसिफ अली कोराई, जेल एहलकार मुमताज़ अली ऐं कमरदीन पेश थिया आहिनि। अदालत कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ कीअं फरार थियो। अदालत जे तरफ़ां नामज़द जवाबदार जेल सुप्रींटेंडेंट ऐं एहलकारनि खां पुछाणो कयो वियो आहे। पुछाणे दौरान जेल सुप्रींटेंडेंट आसिफ कोराई अदालत खे ॿुधायो त इलाज लाइ कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ खे सखर पुलिस हवाले कयो। उन खां पोइ जेल जी न पर सखर पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ कैदी भॼाइण वारे केस में सुप्रींटेंडेंट आसिफ अली कोराई सूदो टिनि एहलकारनि जी पक्की ज़मानत बाबति फ़ैसिलो जेको आहे उहो महफ़ूज़ करे वरितो आहे। इम्कान इहो ज़ाहिर थो कयो वञे त थोरी देरि में ॿुधायो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोरड़ महर अपडेट करण लाइ।